नाज़रीन, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु अहिड़ी शख़्सियत जी ज़िंदगी बाबति जेको इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो पहिरियों पावरफुल सदर हुयो, जंहिं 5 साल मुदो पूरो करे हिकु नई तारीख़ रक़म कई। यकीनन तव्हां सम्झी विया हूंदा, उहा शख़्सियत आहे सिंध सूबे जे ज़िले नवाबशाह सां तालुक़ रखंदड़ मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब, जंहिं उन वक़्त जे नेक मर्द हाकम अली ज़रदारी जे घर में सन 1956 में जनम वरितो। संदसि वालिद हाकम अली ज़रदारी ज़मींदारी सां गॾोगॾु कराची में कारोबार पिणु कंदो हो। हिन जो हिकु सिनेमा घर हो जंहिंजो नालो बम्बईनो सिनेमा हो। आसिफ अली ज़रदारी इब्तिदाई तालीम सेंट्रल एपिडमेंट्स स्कूल में पिराई ऐं उन खां पोइ दादू जे कैडेट कॉलेज पेटारो मां 1974 में इंटरमीडिएट कयईं। आसिफ अली ज़रदारी खे नंढपिण खां अदाकारी जो शौक़ु हो, उन करे हिन हिकु फिल्म में चाइल्ड स्टार तौरु पिणु कमु कयो। 1968 में सज्जाद जी प्रोडक्शन हेठि ठहंदड़ फिल्म मंज़िल दूर नहीं में अदाकारी जा जौहर पिणु ॾेखारिया, पर फिल्म एतिरी मशहूरु न वई हुई। फिल्मनि में आसिफ ज़रदारी जी किस साथ न ॾिनो, पर उन वक़्तु कंहिंखे ख़बर न हुई त हीउ नंढड़ो स्टार अॻिते हली सदर पाकिस्तान थींदो। सियासत में 1980 ताईं आसिफ अली ज़रदारी जो परे परे ताईं वास्तो न हो। 1985 में हिकु गैर जमायती वोटनि में आसिफ अली ज़रदारी सूबाई इलेक्शन लाइ फारम जमा कराया। सियासत जी शुरूआत कई। आसिफ अली ज़रदारी जी ज़िंदगी में हिकु वॾो साल साबित थियो जॾहिं हिन जो रिश्तो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां तय थियो। 18 दिसंबर 1987 ते थींदड़ ही शादी कराची जी यादगार तक़रीबन में शुमार थिए थी। इहा तक़रीब क्लिफ्टन वेझो लियारी जे ककरी ग्राउंड में रखी वई, जिते न सिर्फ़ मिटनि माइटनि शिरकत कई, पर हज़ारनि जी तादाद में आम माण्हुनि पिणु शिरकत कई। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फांसी खां पोइ पीपल्स पार्टी जे कारकुननि जी ही पहिरीं ख़ुशी हुई जिते रुॻो ख़ुशियुनि जा रंग हुया। 1988 में जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पहिरियों भेरो इक़्तिदार में आई त आसिफ अली ज़रदारी जी सियासी ज़िंदगी बाज़ाब्ता तौरु शुरू थी वई ऐं मोहतरमा सां गॾु वज़ीर आज़म हाउस में रहणु लॻो। 1990 में बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत जी बरतरफ़ी बाद वारनि चूंडनि में क़ौमी असेंबली जो मेंबर बणियो। 1993 में हू निगरान वज़ीर आज़म मीर बलख शेर मज़ारी जी काबीना में वज़ीर थियो ऐं मोहतरमा बेनज़ीर जी ॿिए दौर में वज़ीर माहौलियात बणियो। 1997 खां 1999 ताईं सेनेटर पिणु रहियो। 1990 खां 2004 ताईं 14 साल आसिफ अली ज़रदारी जी ज़िंदगी जा ॾुखिया साल हुया। बेनज़ीर जी पहिरें दौर में हिन मथां करप्शन जा इल्ज़ाम लॻणु शुरू थिया ऐं उन मथां मिस्टर 10% जो लेबल लॻाइण जी पिणु नाकाम कोशिश कई वई। उन वक़्त जे सदर ग़ुलाम इसाक़ ख़ान बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ ज़रदारी मथां करप्शन जा 19 रेफरेंस फाइल कया, मगर उन्हनि मां को बि हिकु साबित न थी सघियो। 5 नवंबर 1996 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमती बरतरफ़ी ख़िलाफ़ आसिफ ज़रदारी जो नालो मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में आयो ऐं उन खां पोइ आसिफ अली ज़रदारी मथां मनी लॉन्ड्रिंग जा केस पिणु दाख़िल कया विया ऐं मुसलसल 11 साल जेल में रहियो। जेल दौरान हिन जे मथां तशद्दुद पिणु कयो वियो, मगर को बि खड़तेल न निकितो। जॾहिं आमिर परवेज़ मुशरफ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो विच में अमेरिका बरतानिया ऐं ॿियनि सगारियुनि दोरियुनि टियाकड़ी कराई, उन खां पोइ कुझु आसिफ ज़रदारी जे केसनि में नरमी थी ऐं दाख़िल थियल 19 रेफरेंस मां को बि हिकु साबित न थियो। 2007 में मुशरफ पारां ॾिनल NRO वारी कानून हिन जी रहियाई में बि हिकु वॾो किरदारु अदा कयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ 2008 वारी इलेक्शन में पीपल्स पार्टी आसिफ ज़रदारी जी क़यादत में वॾी अक्सरियत सां कामयाबु थी। अगस्त 2008 में इल्ताफ़ हुसैन आसिफ ज़रदारी जो नालो सदर पाकिस्तान जे उहिदे लाइ तजवीज़ कयो, जंहिंखे पीपल्स पार्टी बाज़ाब्ता तौरु 6 सितंबर 2008 जे सदारती इलेक्शन में नामज़द कयो। अहिड़ी तरह आसिफ अली ज़रदारी इस्लामा जमहूरिया पाकिस्तान जो सदर बणिजी वियो। 2008 खां 2013 ताईं सदर पाकिस्तान जे उहिदे ते क़ाइमु रहियो, जंहिंखां पोइ इलेक्शन थी जंहिंमें पीपल्स पार्टी सिर्फ़ु सिंध ताईं वञी रही। बेनज़ीर भुट्टो पंहिंजी वसियत में पंहिंजो सियासी वारस मुक़ररु कयो हो, मगर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे वॾे पुटु बिलावल भुट्टो ज़रदारी खे पार्टी चेयरमैन बणाए छॾियो। अॼुकल्ह आसिफ अली ज़रदारी सियासत में घटि नज़र थो अचे, मगर बिलावल भुट्टो ज़रदारी सरगर्म आहे। अहिड़ी तरह हिन आसिफ ज़रदारी पाकिस्तान जो पहिरियों सदर बणिजी पंहिंजे इक़्तिदार जा 5 साल पूरा कया।
जेको तारीख़ी सदर आहे। MNN TV न्यूज़ हैदराबाद। MNN TV News